रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 26 एक्सरसाइज नंबर 4.5 मश्क 4.5 पार्ट 1 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोयनि सबकनि में असां एक्सरसाइज नंबर 4.4 पढ़ी छॾीसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 4.5 पढ़ण जी कोशिश कंदासीं। पहिरों नंबर क्वेश्चन आहे फैक्टोराइज दी फॉलोइंग हेठनि जा जुज़ा मालूम करियो। पहिरों नंबर पार्ट असां वटि आहे त एक्स क्यूब प्लस 8y क्यूब। हाणे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखींदासीं हिते त सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं। उहो असां वटि आहे त एक्स क्यूब प्लस 8y क्यूब। ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे हिते छा करिणो आहे त एक्स क्यूब प्लस 8y क्यूब खे ए क्यूब प्लस बी क्यूब वारे फॉर्मेट में आणिणो आहे। उन जे लाइ असां छा कंदासीं, हाणे एक्स क्यूब खे लिखी सघूं था त एक्स होल क्यूब। ठीकु आहे ॿारो, पोइ ॾींदासीं प्लस अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़रब करियां त मूंखे 8y क्यूब ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 2y, त पोइ थींदो 2y होल क्यूब। ठीकु आहे ॿारो। हाणे हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब वारे में। त पोइ हाणे उहो छाजे बराबरि थींदो आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब बराबरि हूंदो आहे असां वटि ए प्लस बी इंटू ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर जे। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे हिते ॾिसो ए जी वैल्यू आहे असां वटि एक्स ऐं बी जी जेका वैल्यू असां वटि पई आहे उहा आहे 2y। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं थी वेंदा, हिन जा जुज़ा थी वेंदा असां वटि त एक्स प्लस 2y। ठीकु आहे ॿारो। ऐं हाणे हिते थींदो त ए स्क्वायर आहे, त पोइ हाणे हिते थींदो त एक्स होल स्क्वायर माइनस ए जी जाइ ते एक्स, बी जी जाइ ते बी जी वैल्यू 2y प्लस 2y होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे फर्दर असां हिनखे सिंप्लीफाई करे था वञूं। अॻियो स्टेप थी वेंदो त एक्स प्लस 2y। हाणे जॾहिं असां होल स्क्वायर छॾायोसीं छा थींदो, हिते एक्स स्क्वायर। ऐं जॾहिं असां हिते एक्स खे ज़रब कयोसीं 2y सां, हिते जवाबु थींदो त माइनस 2xy ऐं हिते थींदो त 4y स्क्वायर। ठीकु आहे, जॾहिं 2y जो स्क्वायर छॾायोसीं त पोइ हिते थींदो त एक्स स्क्वायर माइनस 2xy प्लस 4y स्क्वायर। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां। हाणे इहो छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। ठीकु आहे ॿारो। ॿारो हींअर असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे ए रेज़्ड 11 प्लस ए स्क्वायर बी रेज़्ड 9। ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं इज़ इक्वल टू ए रेज़्ड 11 प्लस ए स्क्वायर बी रेज़्ड 9। ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे छा करिणो आहे, हिन खे ए क्यूब प्लस बी क्यूब वारे फॉर्मेट में आणिणो आहे। त ॿारो हाणे ॾिसो ए 11 छा परफेक्ट क्यूब आहे, न बिल्कुलु बि न। हाणे ए स्क्वायर बी परफेक्ट क्यूब में नथो अची सघे। बाक़ी बी 9 आहे, जी हा बिल्कुलु। यानी जेकॾहिं ॿिए टर्म मां अगरि ए स्क्वायर ख़तमु थी वञे त पोइ हीअ बि परफेक्ट क्यूब थी वेंदो, ऐं हिते जेकॾहिं ए रेज़्ड 9 हुजे हा त पोइ हीअ बि परफेक्ट क्यूब थी वञे हा। हाणे उन जे करे असां छा कंदासीं त ए स्क्वायर खे कॉमन कढी वेंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू ए स्क्वायर ॿाहिरि कॉमन निकिरी आयो, बाक़ी अंदरि छा विझंदा। हाणे ए रेज़्ड 11 खे जॾहिं असां ए स्क्वायर सां वंड कयो त बाक़ी छा बचंदो, हिते बचंदो त ए रेज़्ड 9 प्लस। ॾिसो ॿारो, हाणे जॾहिं असां ए स्क्वायर बी रेज़्ड 9 खे ए स्क्वायर सां वंड कयो त पोइ बाक़ी हिते छा बचियो, पोइ बचंदो हिते बी रेज़्ड 9। ठीकु आहे ॿारो। हाणे असां अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू ए स्क्वायर सेम रहंदो। ठीकु आहे ॿारो। हाणे असां ए रेज़्ड 9 प्लस बी रेज़्ड 9 खे ए क्यूब प्लस बी क्यूब वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त ए क्यूब होल क्यूब प्लस बी क्यूब होल क्यूब। अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते असां छा कंदासीं त ए क्यूब प्लस बी क्यूब वारे नमूने सां हिन जा जुज़ा मालूम करे वेंदासीं। हाणे
ए क्यूब प्लस बी क्यूब छाजे बराबर थींदो आहे इहो बराबर थींदो आहे असां वटि ए प्लस बी इंटू ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर। ठीकु आहे वारो। त पोइ हाणे हिते ॾिसो त ए जी वैल्यू असां वटि छा पई आहे ए जी वैल्यू पई आहे असां वटि ए क्यूब ऐं बी जी जेका वैल्यू असां वटि पई आहे उहा पई आहे असां वटि बी क्यूब। त पोइ ॿारो हाणे हिन जा जुज़ा छा बीहंदा असां वटि हिन जा जुज़ा बीहंदा त इज़ इक्वल टू हाणे ए स्क्वायर जेको कॉमन निकिरंदो उहो सेम ई बीहंदो बाक़ी ए जी जाइ ते छा आहे त ए क्यूब प्लस बी क्यूब। ठीकु आहे हाणे ॾिसो हिते आहे ए प्लस बी त हिते थी वियो ए क्यूब प्लस बी क्यूब। त पोइ हाणे अॻी ब्रैकेट में थी वेंदो त ए क्यूब होल स्क्वायर माइनस ए क्यूब इंटू बी क्यूब प्लस बी क्यूब होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे तर्ज जो ॾिसो हिते बि आहे ए स्क्वायर माइनस ए बी त पोइ हीअ थी वियो माइनस ए बी लास्ट में पियो आहे बी स्क्वायर त पोइ बी क्यूब जो होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं त पोइ कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू ए स्क्वायर ए क्यूब प्लस बी क्यूब। हाणे जॾहिं असां ए क्यूब जो होल स्क्वायर छॾाईंदासीं त पोइ इहो छा थींदो इहो थींदो त ए रेज़्ड 6 माइनस हिते थींदो त ए क्यूब इंटू बी क्यूब प्लस बी रेज़ 6। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते अञा ए क्यूब प्लस बी क्यूब जा जुज़ा निकिरी सघनि था छाकाणि त छाजे बराबरि हूंदो आहे इहे असां वटि बराबरि हूंदो आहे ए प्लस बी इंटू ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर ते। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं थींदा हिन जा जुज़ा थी वेंदा त इज़ इक्वल टू ए स्क्वायर सेम हाणे ए क्यूब प्लस बी क्यूब जी जाइ ते हुन जा जुज़ा लिखी वेंदासीं उहे कीअं आहिनि उहे आहिनि त ए प्लस बी इंटू ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर। ठीक है ॿारो। उन खां बाद में आखिरी ब्रैकेट ए रेज़्ड 6 माइनस ए क्यूब बी क्यूब प्लस बी रेज़्ड 6। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो इहो असांजो थी वियो आंसर। हाणे तव्हां 3 नंबर पार्ट आहे ऐं 4 नंबर पार्ट जेको आहे उनखे सॉल्व करण जी कोशिशि कजो। ठीक है ॿारो। हाणे हिते बि कॉमन कुझु बि न निकिरंदो ऐं हिते बि कॉमन कुझु बि न निकिरंदो। इहे ॿई सम आसान आहिनि इहे तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे ए क्यूब इंटू बी क्यूब प्लस 27 बी रेज़्ड 6। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं उहो आहे असां वटि इज़ इक्वल टू ए क्यूब इंटू बी क्यूब प्लस 27 बी रेज़्ड 6। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो हाणे हीउ जेको बी क्यूब आहे उहो हिते बि आहे ऐं बी क्यूब इन में बि कॉमन पियो आहे। ठीक है ॿारो। उन जे करे असां सभ खां पहिरियां बी क्यूब खे कॉमन कढी था वञूं त पोइ हाणे कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू बी क्यूब कॉमन निकिरी आयो बाक़ी हिते छा बचंदो ॾिसो जॾहिं असां ए क्यूब खे बी क्यूब सां वंड कयो त बी क्यूब में ख़तम थी वियो बाक़ी असां वटि बचियो ए क्यूब त पोइ उहो रखी वेंदासीं हिते ए क्यूब प्लस और हिते ॾिसो जॾहिं असां 27 बी पावर 6 खे वंड कयो बी पावर 3 सां त बाक़ी हिते पावर छा बचंदो बी पावर 3 त पोइ हिते थियो असां वटि 27 बी क्यूब। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं त ए क्यूब प्लस 27 बी क्यूब खे ए क्यूब प्लस बी क्यूब वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं त पोइ ॿारो हाणे कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू बी क्यूब हाणे ए क्यूब खे लिखी सघूं था त ए होल क्यूब जी हा बिल्कुलु प्लस हाणे अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कया आहिनि मूंखे 27 बी क्यूब ॾिए उहो असां वटि आहे 3b त पोइ थी वेंदो 3b होल क्यूब। ठीक है ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो ही कहिड़े फॉर्मेट में पियल आहे ए क्यूब प्लस बी क्यूब वारे में त पोइ हाणे जेकॾहिं असां वटि हुजे ए क्यूब प्लस बी क्यूब त पोइ हुनजा फैक्टर कीअं निकिरंदा थींदा त ए प्लस बी हिकिड़ो फैक्टर ॿियो थींदो ए स्क्वायर माइनस ए बी प्लस बी स्क्वायर। ठीक है ॿारो। हाणे हिते असां वटि ए जी वैल्यू आहे ए ऐं बी जी वैल्यू आहे 3b। ठीक है ॿारो। हाणे इहा शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे
त पोइ हाणे जुज़ा थी वेंदा त हाणे जेको कॉमन निकितो सभ खां पहिरियां असां उहो लिखंदासीं। हिते चवंदो a + 3b इंटू a होल स्क्वायर माइनस a इंटू 3b प्लस 3b होल स्क्वायर। ठीक है बारो अड़े तरीक़े सां त पोइ हिते हाणे असां वटि अॻियो स्टेप थी वेंदो b क्यूब a + 3b हाणे हिते थींदो a स्क्वायर माइनस a 3b प्लस 9b स्क्वायर। ठीक है बारो हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो। हाणे जॾहिं असां इनखे सिंप्लीफाई कयोसीं त a स्क्वायर मिली वियो। जॾहिं असां माइनस a खे ज़रब कयो 3b सां त जवाब असां वटि अची वेंदो त माइनस 3ab थींदो 3ab। ठीक है बारो अड़े तरीक़े सां ऐं जॾहिं असां 3b होल स्क्वायर खे सिंप्लीफाई कयो त 9b स्क्वायर असांखे आंसर मिली वियो। ठीक है बारो अड़े तरीक़े सां हाणे तव्हां जो 6 नंबर पार्ट ऐं 7 नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। मां हींअर 8 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कयां थो। बारो हींअर असां वटि 8 नंबर सम आहे त x raised 6/27 प्लस 8/x क्यूब। छा करिणो आहे असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि इज़ इक्वल टू x raised 6/27 प्लस 8/x क्यूब। ठीक है बारो हाणे असां छा कंदासीं त हिनखे a क्यूब प्लस b क्यूब वारे नमूने सां लिखी वेंदासीं। त पोइ अॻियो स्टेप असां वटि थींदो इज़ इक्वल टू x स्क्वायर अपॉन 3 होल क्यूब प्लस 2/x होल क्यूब। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो ॾिसो। हाणे ही पहिला आहे असां वटि a क्यूब प्लस b क्यूब वारे नमूने सां। त पोइ हाणे हिते असां वटि ही फार्मूला अप्लाई थी वेंदो a क्यूब प्लस b क्यूब पोइ हिन जा जुज़ा निकिरंदा a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर। हाणे a जी वैल्यू आहे असां वटि x स्क्वायर अपॉन 3 ऐं b जी जेका वैल्यू आहे उहा असां वटि आहे त 2/x। त पोइ हिन जा जुज़ा थी वेंदा असां वटि इज़ इक्वल टू x स्क्वायर अपॉन 3 प्लस 2/x इंटू हाणे हिते थींदो x स्क्वायर अपॉन 3 होल स्क्वायर माइनस x स्क्वायर अपॉन 3 इंटू 2/x प्लस 2/x होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त छा थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू x स्क्वायर अपॉन 3 प्लस 2/x इंटू हाणे ॾिसो जॾहिं असां x स्क्वायर अपॉन 3 जो होल स्क्वायर सिंप्लीफाई कयोसीं हिन जो आंसर छा बीहंदो। हिन जो आंसर बीहंदो x रेज़्ड 4/9। हाणे हिते ईंदासीं माइनस तवजो ॾियो हिते आहे x स्क्वायर हिते आहे x त ही x हिकिड़ी हिन में ख़तमु थी वेंदी भाई हिते बचंदी जस्ट हिकिड़ी x। ठीक है बारो त पोइ हाणे जो जवाबु आयो असां वटि त माइनस 2x/3 प्लस हाणे आख़िरी टर्म जॾहिं असां सिंप्लीफाई कंदासीं त 2/x होल स्क्वायर छा जे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो त 4/x स्क्वायर। इहो छा थी वियो असांजो इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलाह भाई।